फरीदाबाद सरकारी अस्पताल जे इंचार्ज डॉक्टर दीदार अली अब्बासी जी बदली खिलाफ ऐं नांग ऐं छिते कुते जी वैक्सीन जी सहूलियत न हुजण खिलाफ फरीदाबाद में मेहरान सोशल फोरम जे अॻुवाण अहमद अली चांडियो, सिकंदर अली बुरोही, लतीफ बुरोही, फहद अली बुरोही, समाजी सोशल वर्कर अली चांडियो, STP अॻुवाण ज़ुबैर अहमद बुगियो, सौराब सेलरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। ख़िताब कंदे इन मौक़े ते चयो त काछे में फरीदाबाद सरकारी अस्पताल जो इंचार्ज डॉक्टर दीदार अली अब्बासी खे बदली करे सरकारी अस्पताल खे तबाह करण जी साज़िश कई वई आहे। काछी जा मारोड़ा माण्हू सख़्त परेशान आहिनि। हिननि चयो त सरकारी अस्पताल में नांग ऐं छुते कुते जी बचाव जी वैक्सीन नाहे। काछ जे इलाइक़नि जे बीमार माण्हुनि खे नांग ऐं कुते जी वैक्सीन न हुजण करे मेहड़ ऐं बेटो जतोई अस्पताल ॾांहुं वञणो पवे थो। हिननि चयो त सरकारी अस्पताल में मक़ामी डॉक्टर दीदार अब्बासी जी बदली रोके इलाइक़े वासियुनि जी बेचैनी ख़तम कई वञे। हिननि सिंध जे वज़ीर आला सिहत जी सूबाई वज़ीर अज़रा पेचूहो ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि खे घुर कई त डॉक्टर दीदार अली अब्बासी जी बदली रोकी वञे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा त फरीदाबाद जे सरकारी अस्पताल जे इंचार्ज डॉक्टर जी बदली खिलाफ शहरीन एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। डॉक्टर दीदार अब्बासी जी बदली, 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 डॉक्टर दीदार अब्बासी जी बदली।